ओम शांति। जे मिठा मिठा शिव बाबा चवंदा मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा रोज जीअं माण्हू भॻवान जे अॻियां दीपक जलाइण जी आदत हूंदी आहे माण्हू खे, दीपक या अगरबत्ती, है न। ॿियो कुझु बि न कंदा त चईंदा दीपक जलाए अगरबत्ती जलाए। अगरबत्ती सां छा थींदो? खुशबू फैलदी। दीपक सां छा थींदो आहे? रोशनी। त रोज दीपक जलाइण मतलब असांजी आत्मा रूपी दीपक जगल त आहे, छो जी कॾहिं बि आत्मा मरदी न आहे। त आत्मा जो जोत जगल त आहे, लेकिन हुन जोत में रोज घृत विझण ज़रूरी आहे। तेल, कहिड़ो तेल विझणो आहे? कि मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां। बाबा परमात्मा खे यादि करे हीअं संकल्प करो, मां केरु आहियां? शांत, सुखी, आनंद में रहण वारी आत्मा, शक्तिशाली आत्मा, सदा खुश रहण वारी आत्मा, ॿियनि खे बि खुशी बांटण वारी आत्मा। कोई भी तव्हां में बुराई हुजे उनजे लाइ बि चई सघंदा आहियो मां जिद न करण वारी आत्मा आहियां, रोइण न वारी आत्मा आहियां, मां फालतू न सोचण वारी आत्मा आहियां, मां टेंशन सां मुक्त आत्मा आहियां, मां सदा परमात्मा जे छत्रछाया जे हेठां रहण वारी आत्मा आहियां। इहे छा आहे? पंहिंजी आत्मा रूपी दीपक में तेल विझण। न माण्हू जीअं चईंदा आहिनि न, मां दुखी आहियां, परेशान आहियां, ई ॾाढो जिद्दी आहे, ॾाढो क्रोधी आहे, हीअ अहिड़ो आहे, त हीअ असां उन्हनि आत्माउनि में तेल विझंदा आहियूं, जंहिंसां उन्हनि जी आत्मा में उहे संस्कार पक्का थींदा वञनि। हिन करे भॻवान असांखे सेखारींदा आहिनि तव्हां भले ॿियो कुझु बि न करो, बसि हिकु कमु करो पंहिंजे जीवन में, कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचो, न ॻाल्हायो, न करो। छो जे असां सोचदासीं, भले वो आहे जिद्दी, लेकिन असां सोचदा रहंदासीं आहे जिद्दी ईअं हूअं, त बि असां हुनजे लाइ बुरो था सोचूं न, है न। असां मुख सां कंहिंखे चऊं था इहे त जिद्दी आहे, मञदो ई न, असां कंहिंजे लाइ बुरो था चऊं न, है न। ईअं असां कई बुरा कर्म बि करे वठंदा आहियूं जाने अनजाने। त हिन भाषा खे चेंज करणो, तॾहिं असांजी आत्मा रूपी दीपक में सुठो तेल पहुचंदो, तॾहिं असांजी आत्मा रूपी जोत ॿियो रोशनी कंदी। उहो स्थूल दीपक त तव्हां मिट्टी जो जलाईंदव, है न, थोरी देरि खां पोइ विसामजी वेंदो। भल करे माण्हू ध्यानु बि रखंदो आहे कि न विसामजे, लेकिन केसि ताईं ध्यानु रखंदो। लेकिन इहा इन जो असली अर्थ छा आहे? है न, हिन समय माण्हू हर चीज जी समझी करे न कंदो आहे, सिर्फ़ हीअं दिखावे में देखा देखी करनि था माण्हू कि हा दीपक जलाइणो खपे, लेकिन छो जलाइणो खपे? ऐं माण्हू चवंदा आहिनि देसी घी जो दीपक जलाए, है न। देसी घी मतलब पंहिंजी आत्मा में सुठे संकल्प करो, हीअं चवंदा आहिनि कि काथे काथे न चवंदा आहिनि अखंड जोत जगदी रहे, मतलब असांजी आत्मा में सदा असां आत्मा में सदा सुख शांति खुशी संपन्न जीवन जी, इन जो अर्थ इहो है न। आध्यात्मिक अर्थ न समझण जे कारण माण्हू स्थूल चीजनि में फसी आहिनि। असांखे पंहिंजी आत्मा खे शक्तिशाली ठाहिणो आहे, हिन जे बदिले माण्हू हुन स्थूल दीपकनि जे पुठियां पइजी वेंदा आहिनि, कीअं करो ईअं करो, पोइ हुनजो ध्यानु ॾींदा रहंदा आहिनि। हाणे ख़ुदि भले विकार बुराइनि जे वश थी कर्म करनि था, ख़ुदि जी आत्मा रूपी जोत हिले थी, कॾहिं नंढी थी थिए, कॾहिं वॾी थी थिए, मतलब रोशनी। त इहो ध्यानु ॾियणो, इन जो अर्थ इहो आहे। सॼो ॾींहुं दीपक ते ध्यानु ॾींदा आहिनि न माण्हू, विसामजे न, इन जो अर्थ इहो आहे कि असांजी आत्मा कॾहिं बि विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न करे, इहो सॼो ॾींहुं ध्यानु ॾियो। असां आत्मा कॾहिं बुरो सोचूं न, ॻाल्हायूं न, कर्म न करूं, इहो ध्यानु ॾियो। काथे भॻवान असांखे इहो सेखारियो, ऐं काथे माण्हू भक्ति मार्ग में छा था करनि ॾिसो, हिन सां ॾिसो छा थो थिए, टाइम वेस्ट, एनर्जी वेस्ट, मनी वेस्ट, पैसो बि केॾो ख़र्च थींदो आहे।
न माण्हू वटि घी खाइण लाइ न, माण्हू घी जा दिया जलाए, ऐं न न ॾे त हुनमें वहम, माण्हू वहम विझंदा। ॾिस भॻवान जे नाम जो दीपक जो तूं देसी घी नथी ॾेई सघे, तव्हांखे ॿियो चईंदा, तव्हांखे वहम पईंदो, है न। त इहे सभु असां हिननि में न मुंझी आहियूं, ऐं असां पंहिंजी आत्मा रूपी जोत जे मथां ध्यानु नथा ॾियूं। असांजी आत्मा एॾी थकल आहे, एॾी मुरझायल आहे, एॾी दुखी, एॾी परेशान, एॾी अशांत, एॾो पापनि जो बोझो आत्मा ते आहे। उनखे असांखे लाहिणो आहे। उनजे लाइ असांखे रोज पंहिंजी आत्मा में ये संकल्प करणा आहिनि, बसि परमात्मा खे यादि करे कि मां शुद्ध आत्मा आहियां, मां सुठी आत्मा आहियां। त असांजी आत्मा में शुद्धता ईंदी वेंदी, सुठोपन ईंदो वेंदो, दैवी गुण संपन्न ईंदो वेंदो। माण्हू चईंदा आहिनि हिनखे आशीर्वाद ॾियो, चईंदा आहिनि इहे ॾाढो सुठो आहे, ॾाढो शांत आहे, तव्हां ई ॾियो उन्हनि खे आशीर्वाद, या ख़ुदि ई ख़ुदि खे आशीर्वाद ॾियो। ख़ुदि जे लाइ त चओ था अरे मां ॾाढी दुखी आहियां, के बि वॾो कोई गुरु संत सन्यासी वटि वेंदा माण्हू, चईंदा अरे गुरु मां ॾाढी दुखी थी वई आहियां, मूंखे आशीर्वाद ॾे। ख़ुदि खे त तव्हां उल्टो सुल्टो था चओ कि मां दुखी आहियां, ऐं उहो गुरु तव्हांखे, जेके दयादारी गुरु करे वेठो आहे, उहो तव्हांखे आशीर्वाद ॾींदो, इहे सुखी आत्मा आहे, ॿियो छा चईंदो, इहे ई चईंदो। बसि उहा जो हुनजी आत्मा परमात्मा खां शक्ति वठी अथई, उहो तव्हांखे ॾींदो, तव्हां बि त वठी था सघो न। तव्हां छो ख़ुदि खे दुखी था चओ? बस दुख आहे, लेकिन असांखे सदा चइणो आहे मां सुखी आत्मा आहियां। असांजी आत्मा में सुख जो तेल पइजंदो, मतिलबु सुख जो गुण ईंदो, त असांजी आत्मा में सुख जो गुण अचण सां जीवन में असां आत्मा जो सुख स्वरूप थी वेंदासीं। त हिन रीति असांखे छा करिणो आहे, रोज दियो जलाए, हुनमें देसी घी कहिड़ो विझणो आहे, सुठे संकल्पनि जो देसी घी। ऐं आत्मा त निराकार आहे जो असांजे शरीर में रहंदी आहे, लेकिन परमात्मा असांजे शरीर में न रहंदो, मथे रहंदो। हीअ ॻाल्हि असांखे मन में पको करे छॾो कि असांजे अंदरि भॻवानु न आहे, भॻवानु मथे वेठो आहे, उनखे बि निराकार रूप में यादि करो, ऐं इहो संकल्प करो मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां। है न, सोचो न जहिड़ी ॻाल्हि आहे, अगरि असांजे अंदरि भॻवानु आहे, सर्वशक्तिवान भॻवानु असांजे अंदरि वेठो आहे, त अहिड़ो इंसान खे त माण्हू केॾो पूजदा, है न। त इहे ग़लती असांखे सुधारणी आहे, तॾहिं असांजो उद्धार थींदो। कहिड़ी ग़लती सुधारणी आहे कि भॻवानु मुंहिंजे अंदरि न आहे, भॻवान त निराकार जोत आत्मा आहे, उहो त परमात्मा परम धाम में रहण वारी, मथे परम धाम में। असांखे हुनखे यादि कंदासीं त उहा असांजी मदद करण ईंदी आहे, पंहिंजी शक्ति ॾींदी आहे, लेकिन उहा हिन दुनिया में न रहंदी आहे, असांजे अंदरि न आहे। बाक़ी असांजे अंदरि आत्मा में शक्ति ॾींदी आहे, त माण्हुनि में शक्ति अची वेंदी आहे, त माण्हू चवंदा आहिनि हिन जे अंदरि भॻवानु अची वियो। भॻवानु न ईंदो आहे, लेकिन असां मन सां यादि कंदा आहियूं न, त भॻवान जी शक्ति असां में ईंदी आहे। कोई सभु कुझु भुलिजी करे, पंहिंजी देह जी संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु कुझु भुलिजी करे अगरि मन सां भॻवान खे यादि कंदो आहे न, मथे निराकार रूप में, त हुनमें शक्ति अवश्य ईंदी आहे, भॻवानु न ईंदो आहे। त बाबा असांखे चवनि था हिन रीति रोज़ पंहिंजी आत्मा रूपी जोत में रोशनी वधाईंदा वञो। ॿियो अगरबत्ती छो जलाइबी आहे? भई अगरबत्ती सां वैसे त माण्हू चईंदा आहिनि भॻवान जे अॻियां अगरबत्ती जलाए, लेकिन अगरबत्ती सां छा थींदो, ख़ुशबू फैलंदी, है न। हिकु नंढी सी अगरबत्ती, तव्हां हुनजी विशेषता ॾिसो, हुनजो अर्थ सम्झो। हिकु नंढो सो दीपक पूरे कमरे में रोशनी ॾींदो, हिकु नंढी सी अगरबत्ती सुठी क्वालिटी जी हूंदी त पूरे घर में हुनजी खुशबू फैलदी। अगरबत्ती जलाइण जो मतिलबु आहे पंहिंजे अंदरि गुणनि जी खुशबू फैलाइण, मतिलबु घर में हिकु आत्मा में बि शांत रहण जो गुण हूंदो, सदा ख़ुशि रहण जो गुण हूंदो, सदा उमंग उत्साह में रहण जो गुण हूंदो, त उहो घर में सभिनि खे ख़ुशी ॾींदी रहंदी, उमंग उत्साह लाहींदी, शांत रहंदी, है न। चईंदा आहिनि न माण्हू, वैसे त असांजे घर में कोई बि
ईअं न करे, लेकिन हिनखे ॾाढो शौक़ु अथसि त असां इहे कंदा आहियूं। त मतिलबु हुन में हुन ॻाल्हि जो उमंग उत्साह आहे, ख़ुशी आहे हुन त उहा जीअं ख़ुशी जी अगरबत्ती थी वई, जीअं उहा सभिनि जे जीवन में ख़ुशियूं फैलाईंदी, सभिनि जे जीवन में शांती फैलाईंदी। त इहा अगरबत्ती जलायो, है न, पंहिंजी जॾहिं असां परमात्मा खे यादि करे संकल्प कंदा आहियूं न, मां शांत आत्मा ऐं सुखी आत्मा आहियां, त असां द्वारा परमात्मा पूरे घर में बि इहा सुख शांति प्रेम आनंद पवित्रता सर्वशक्तियुनि जी किरनियूं फैलाईंदा आहिनि, है न, जंहिंसां असांजे घर में बि छा थी वेंदी आहे, सुख शांति ख़ुशी आनंद प्रेम पवित्रता जी वाइब्रेशन फैलजी वेंदी, किरनियूं न। कंहिं गुरुद्वारे में मंदिर में माण्हू वेंदो आहे त वञी करे केॾी शांती मिलंदी, छो जी उतां जो जेको बि पुजारी हूंदो या जेका बि संगत ईंदी हूंदी, या हुतां जा नियम ॾाढा सुठा हूंदा कि हिते कोई बि मोबाइल ते न ॻाल्हाए, कोई बि परचुरन न करे, ध्यानु ॾींदा हूंदा, है न, कोई बि गुस्सो न कंदो हूंदो, सभु हिक ॿिए सां प्यार सां हलंदा हूंदा, सुठी रीति ॻाल्हाईंदा हूंदा, भले ग़लती थी बि वञे त बि पुजारी या जेको बि निमित आहे हुन मंदिर टिकाणे जो धार्मिक स्थान जो सुठी रीति हुनखे सम्झाईंदो, त सभिनि जी हुन मंदिर या हुन धार्मिक स्थान जे लाइ माण्हुनि जी सोच बि सुठी आहे, अरे उहो मंदिर ॾाढो सुठो आहे, हुते वञी करे ॾाढी शांती मिलंदी, ॾाढो सुख मिलंदो, त उहो छो जी हुतां सभु माण्हू परमात्मा खे यादि करे ऐं उहा शांती जा वाइब्रेशन फैलाईंदा, सभु आत्मायूं हुते शांती थी वेंदियूं आहिनि, कुझु फालतू सोचणो ई न आहे, फोन ते ॻाल्हाइणो ई न आहे, कंहिंजी गिलानी करणी न आहे, त चुपचाप मथो टेके प्रसाद वठी हली ईंदा, त हुतां जो वायुमंडल शुद्ध रहंदो। ईअं ई असांखे रोज़ अगरबत्ती जलाइणी आहे, छा रोज़ इहे संकल्प करो परमात्मा खे यादि करे, सोचो कि मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, त छा थींदो, तव्हां द्वारा पूरे घर में बि उहा वाइब्रेशन फैलंदा। ॾिसो घर में हिकु बि क्रोधी हूंदो आहे न, अगरि हुनजो प्रभाव ॾाढो हूंदो आहे त उहो सभिनि खे क्रोध दिलाईंदो, मतिलबु हुनजी आत्मा में शक्ति आहे जो सभिनि खे क्रोध जे भूत वश करे छॾियो, क्रोध जो भूत हुनजे अंदरि एॾो ईंदो आहे कि उहो सभिनि खे पाण सां गॾु क्रोध में विहारे छॾींदो, कि सभु क्रोध करो, लड़ो। ऐं कोई हिकु इंसान शांत हूंदो न, ऐं अगरि हुनजी शांति जो प्रभाव त हुनजे घर में हुजण सां सभु माण्हू चवंदा, न न न क्रोध न कर, वरी चईंदी, वरी ईअं कंदी, जीअं न मंदिर टिकाणे में कोई वॾो हूंदो आहे त चईंदा न न न हिते फोन ते न ॻाल्हाए, उहो चईंदा वरी अचनि न ॾींदा, वरी ईअं चईंदा, मतिलबु गुस्सो न कंदा आहिनि, पर थोरो नियमनि ते माण्हू हले, त ईअं तव्हां बि घर में करे सघंदा आहियो न, छो न करे सघंदा, न करिणो आहे त न करिणो आहे क्रोध, भले कोई केतिरी बि वॾी ग़लती थी वञे, भले कोई केॾी बि असांजी निंदा करे ग्लानी करे, असांखे न करिणो आहे, धंधे में लोभ न करिणो आहे, भले असां दाल रोटी खाईंदासीं लेकिन असांखे लोभ न करिणो आहे, असांखे चोरी जा पैसा थोरी खाइणा आहिनि, 10 रुपए जी चीज 100 रुपए में विकिणी करे असां छो पाप जो भागी, तंहिंखां सुठो त दाल रोटी खाओ, लोभ न करिणो त न करिणो, बसि ॿार पैदा थी विया, हाणे काम विकार में छो था वञो, न वञिणो त न वञिणो, केरु थो चए, न ईअं ई अहंकार, कंहिंजो अहंकार आहे, इहे विनाशी देह जो, छाजो अहंकार आहे, भले तव्हांजा ॿार पढ़ियल लिखियल हुजनि, वॾा ऑफिसर हुजनि, आहिनि त आहिनि, पंहिंजे भाग्य जो खाइनि था, पंहिंजो करनि था, हिन में अहंकार छाजो ॾेखारिनि, असांजा कपिड़ा सुठा आहिनि, असां पैसे वारा आहिनि त आहियूं, हिन में अहंकार छाजो, मोह छाजो रखो, ॿार आहिनि ठीकु आहे, तव्हां ॿारनि खे पैदा कयो था, हर हिकु आत्मा खे कोई न कोई शरीर ॾींदो आहे, तव्हां बि ॾिनो आहे, ठीकु आहे भई, हिन में मोह छा रखो, असांखे बसि हुननि जो जीवन ठाहिणो, ईर्षा छो करूं असां, न करणी आहे त न करणी आहे, मूंखे मां छो जलां, भले उहा
करोड़ उन्हनि खे मिली वञनि, मूंखे उन सां जलन छो थी, न थियणी आहे, न करणी आहे मूंखे जलन, भले वो केतिरी बि अॻियां निकिरी वञे, मां पंहिंजे भाग्य जो खायां, उहो पंहिंजे भाग्य जो खाए। असांखे झूठ पाप करे अॻियां न वधणो आहे, त न वधणो आहे, हिन में जेलसी छो करो, हर हिकु पंहिंजी, अॼु ॾिसो अगरि असां जेलसी करे ॿियनि खां खसदा बि आहियूं न, त बि उहो असांखे पचंदो न आहे, हुनमें असां ख़ुशि न रहंदा आहियूं, जो आंतरिक ख़ुशी हूंदी आहे न, हिन समय इहा आहे कि हिक ॿिए सां जलपत करे करे माण्हू छीनण जी कोशिश कंदो आहे, छीने करे हुनखे उहा चीज मिली बि वेंदी आहे, लेकिन हुनखे हुन चीज सां आंतरिक ख़ुशी न रहंदी, भले ॿाहिरां खां ख़ुशि हूंदा, लेकिन अंदर खां आत्मा में ख़ुशी जी महसूसता न थींदी, सुख शांति न हूंदो जीवन। त ईअं ई असांखे बि पंहिंजे जीवन में इन विकार बुराइनि जे वशीकरण न करणो आहे, त न करणो, जीअं माण्हू चईंदा आहिनि न, हिन मंदिर गुरुद्वारे में क्रोध न करो, फोन ते न ॻाल्हायो, इहे पंहिंजा बि नियम ठाहे बि असां घर में पंहिंजो फोन अचे त ठीकु आहे, ॻाल्हि 5 मिंट में ख़तम थी वई, कलाक बि छो ॻाल्हायूं, भले फ्री जो ई आहे, अहिड़ा सीरियल असां ॾिसूं ई छो, जंहिंसां असांजे ॿारनि जी वृत्ति ख़राब थिए, सोच ख़राब थी वेंदी आहे न, जॾहिं अहिड़ा सीरियल नाटक ॾिसंदा आहिनि त माण्हुनि जी सोच ख़राब थी वेंदी आहे, पोइ उहो ई दिमाग़ में हलंदो आहे, पोइ कोई हुननि सां उन रीति हले बि नथो, लेकिन हुनखे लॻंदो आहे इहे मूंखे मुंहिंजे लाइ सुठो न सोचदी आहे, हुनखे उहो सीरियल यादि रहंदो आहे, ॾिस उहो बि हुन सां ईअं कंदी हुई न, इहे बि हुन सां ईअं थी करे मुंहिंजी ससु, त असां पंहिंजे दिमाग़ खे छो ख़राब करूं, ॾाढा हसी मज़ाक वारी बि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, थोरो कॉमेडी ॾिसी वठो बसि, ठीकु आहे, न टीवी में बि कुझु अहिड़ो ॾिसो जंहिंसां तव्हांखे सिखण लाइ मिले, जंहिंसां तव्हांजो ॿियनि जो फ़ाइदो थिए, जंहिंसां घर जो वायुमंडल सुठो रहे, है न, घर जो वायुमंडल बि केॾो ख़राब थी वेंदो आहे, त ईअं ई असांखे छा करणो आहे, रोज़ दीपक ऐं अगरबत्ती जलाइण, स्थूल जलाइण सां कुझु न थींदो, मेन आहे असांजी आत्मा रूपी दीपक सदा जगदो रहे, हुन में ज्ञान गुण शक्तियुनि जो तेल विझंदा रहो, परमात्मा खे यादि करे हुन ज्ञान गुण शक्तियुनि जी खुशबू फैलाईंदा, है ना, अगरि असां सहनशील थी करे हलंदासीं त माण्हू चवंदा न, ही त सहनशील आत्मा आहे, मतिलबु असां द्वारा जो उहो शक्ति जो खुशबू आहे, उहो उन्हनि ताईं पहुची वई, उहो चवंदा अरे ये त केॾी सहनशील आत्मा आहे, जीअं सम्झो गुलाब जी अगरबत्ती जलाईंदासीं त अरे गुलाब जी खुशबू थी अचे, त ईअं ई तव्हांखे माण्हू छा चईंदा, अरे ये त सहनशील आत्मा आहे, त बाबा असांखे चवनि था कि हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे कर्म कंदव त हुन सां फ़ाइदो बि थींदो, न त असां द्वापर युग खां ईअं पंहिंजा पैसा ख़र्च कंदे कंदे केॾा अगरबत्तियुनि ते दीयनि ते पैसा ख़र्च थींदा आहिनि, केॾो हुननि ते हू जलल हुजे हुन ते ध्यानु ॾियणो पवंदो, कॾहिं कॾहिं त कंहिं दिए सां नुक़सान बि थी वेंदो, है न, त केॾो मतिलबु माण्हुनि खे टाइम वेस्ट, एनर्जी वेस्ट, मनी वेस्ट, ऐं प्राप्ति कुझु न, हा भई थोरी खुशबू अची वई, थोरो सुठो लॻंदो, वापसि ओड़ो जो ओड़ो ई। ॿियो बाबा जी असांखे चवनि था कि जीवन में सदा ये यादि रखो कि कर्म अकर्म ऐं विकर्म, है न, हिकु थींदो आहे असां साधारण कर्म था करूं, जंहिंजो फल असांखे बुरो ऐं सुठो न मिलंदो, मतिलबु साधारण माण्हू कर्म करनि था, ठीकु आहे, हिन सां न पुण्य जो खातो ठहे थो, न पाप जो खातो ठहे, सॉरी उहो थींदो अकर्म, अकर्म मतलब जंहिंसां कोई बि फल न मिले, सतयुग में आहे न, सतयुग त्रेता में जॾहिं माण्हू जीवन जींदो आहे न, हुन समय पुण्य ऐं पाप जो खातो न हूंदो, हुन समय माण्हू कुझु बि कर्म करे, कंहिंसां बि सुठो ॻाल्हाए, कंहिंसां बि सुठी रीति हले, न हलंदो ईअं न, हुते त सभई सुठा हूंदा आहिनि, कोई बुरा हूंदा ई न आहिनि, मतिलबु हिन ई सृष्टि ते अहिड़ी दुनिया हुई जिते सभु माण्हू हिक ॿिए सां सुठा ई हलंदा हुआ, त हुन समय कंहिंजो पाप ऐं पुण्य जो खातो जमा ई न पियो थिए, त हुनखे चईंदा आहियूं अकर्म,
मतलब जैसा अहिड़ा कर्म जैसा पाप ऐं पुण्य जो खातो न जमा थिए। हिकु थींदो आहे विकर्म। विकर्म मतलब विकारनि जे वश थी करे कर्म कंदा आहियूं। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा इन्हनि जे वश थी करे कर्म करण सां छा थींदो आहे, असांजे मथां पाप जो बोझो चढ़ी वेंदो। असांजे मथां पाप जो बोझो चढ़ी वेंदो आहे। पोइ असांखे छुटो करणो पवंदो। त द्वापर युग खां असां छा था करूं? विकार बुराइनि जे वश थी कर्म कंदा ई था न, जंहिंसां असांजे मथां पापनि जो बोझ ॾाढो चढ़ी वियो। हुनजी निशानी आहे दुख, बीमारी, परेशानी। हुनजी निशानी आहे दुख, बीमारी। अगरि कंहिंखे दुख आहे, परेशानी, सभिनि खे अॼुकल्ह दुख त, लेकिन असांखे छा चइणो, बसि सुखी आत्मा आहे। दुख त आहे, लेकिन असांखे उहो दुख जो बि बाबा खे ॾेई करे, परमात्मा खे ॾेई करे सदा यादि रखो मां सुखी आत्मा आहियां, त दुख जो प्रभाव असां ते न पईंदो। बीमारी, ये सभु निशानियूं आहिनि कि असां द्वापर युग खां जो विकार बुराइनि जे वश थी कर्म कयो आहे न, हुनजो बोझो असां ते चढ़ल। त हिन सां मुक्त थियण लाइ हिनखे चइबो आहे विक्रम, मतलब विकारनि जे वश थी कर्म करणु। इन सां मुक्त केरु करे सघंदो आहे असांखे? भगवान, है न? भगवान जे अलावा ॿियो कोई बि न करे सघंदो आहे। भगवान मतलब निराकार परम पिता पर कोई देहधारी खे असां भगवान न चई सघंदा आहियूं। हा भई उहो महात्मा थी सघंदा आहिनि, सुठी आत्मा थी सघंदियूं आहिनि, पुण्य आत्मा थी सघंदियूं आहिनि, लेकिन परमात्मा न थी सघे, है न? त कंहिं बि देहधारियुनि खे असां यादि कंदासीं त असांजा पाप न कटजंदा। उनजी निशानी त ॾिसो था दुनिया में, है न? दुनिया में थिए थो न, एॾा माण्हू देहधारी गुरु संत सन्यासिन खे पूजनि था, दुनिया में दुख घटि थिए थो। छो? छोजी दुख हरण वारो, दुख कटण वारो, पाप कटेश्वर त निराकार परमात्मा आहे, जेके गुरु नानक देव बि निराकार रूप में यादि कंदा आहिनि। और वो तव्हांखे बि यही चवंदा आहिनि, उन निराकार खे यादि करो, उहो मथे रहंदो। मतलब ॾिसो, तव्हां कुझु बि करो, लेकिन सोचे सम्झी करे करो न। अॼु माण्हू तव्हांखे चवनि था, छोजी सिंधी माण्हू ज्यादा सिख खे मञंदा आहिनि, भले मञो, लेकिन उहे सिख माण्हू तव्हांखे ग्रंथ शास्त्रनि में चवनि था कि भॻवानु सर्वव्यापी आहे, असांजे अंदर आहे, है न? छोजी ज्यादातर माण्हू सोचदा आहिनि असांजे अंदर सभु कुझु भॻवान थो करे, असांजे अंदर ई भॻवान आहे। त सिख छा, हर हिकु माण्हू हिन समय दुनिया में मैक्सिमम माण्हू छा चईंदा आहिनि, हर धर्म वारा छा चईंदा कि भॻवान असांजे अंदर आहे। हाणे ॾिसो, सिख धर्म में गुरु नानक देव उंगली काथे इशारो थो करे? हुन हिक खे यादि करो ऐं वो मथे इशारो कंदो। अगरि ॾिसो, अगरि वो हिक खे ई चए त वो पंहिंजी छाती ते बि त रखी सघंदा आहिनि, पर वो मथे इशारो कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि हिक खे ई यादि करो। हुन निराकार खे एक ओंकार मतलब, ओंकार मतलब निराकार, मतलब सदा ही आत्मिक स्वरूप में रहण वारो, कॾहिं बि पंहिंजो शरीर न वठणो। और ग्रंथनि में त सिख वारनि त वैसे ई परम पिता परमात्मा जी महिमा कंदा आहिनि, न? त असांखे बि चलो तव्हां हुननि खे मञो, लेकिन कम से कम हुननि जे चए ते त हलो। चलो कोई मुस्लिम धर्म वारो बि अल्लाह त मथे ई कंदो आहे, हथ त मथे ई कंदो आहे न। त कोई चई न सघंदो असांजे अंदर भॻवान, है न? चाहे जीसस क्राइस्ट क्रिश्चियन वारा मञो, उहे बि चवंदा आहिनि गॉड इज लाइट, मथे ई इशारो कंदा आहिनि। माण्हू नॉर्मल इंसान बि चईंदो मथां वारो ॼाणे। आए दिन माण्हू चवंदा आहिनि मथां वारो छा थो करे, मथे वेही बरसाति छो थो बरसाए, है न? त हिननि ॻाल्हियुनि खे असांखे सम्झणो आहे। त बाबा चवनि था ईअं बुद्धू न ठहो। तव्हांखे कोई चए थो भॻवानु असांजे अंदर आहे, त तव्हां सम्झी सघंदा आहियो न, भई अगरि असांजे अंदर भॻवानु आहे त असां ईअं छो था चऊं मथां वारो ॼाणे, मथां वारो बारिश थो बरसाए, कॾहिं त मथां वारो हेठि लहींदो, कॾहिं त असांजी ॿुधंदो। हुन समय त हिननि सभिनि वाक्यनि में त ईअं चइणो खपे अंदर वारो ॼाणे, कॾहिं त अंदर वारो ॿाहिरि निकिरंदो, अंदर वारा तूं छा थो करे, बारिश छो थो बरसाए। पोइ त गुरु नानक देव खे बि अंदर उंगली करणी खपे।
पोइ त अल्लाह छा उहो बि अंदर करनि न, ईअं ॿई हथ ईअं अंदर करे करनि। त हिकु माण्हुनि जी ॾिसो मत, हेॾा माण्हू चवनि था मथे मथे, कोई बि मरियो आत्मा शरीर शरीर जे मथे भॻवान वटि वई। हुन समय चओ न भॻवान त मुंहिंजे अंदर आहे, त मुंहिंजे अंदर ई आई आहे उहा आत्मा, त तव्हांजे अंदर ई उहा आत्मा अची वई छा? त इहे इनखे चइबो आहे ज्ञान। जेसिताईं असां ज्ञान खे न सम्झंदासीं न तेसिताईं प्राप्ति ज़ीरो। तॾहिं दुनिया में निशानी इहे ई आहे कि दुनिया में दुख जेतिरो वधे थो, माण्हुनि जी जेतिरो भक्ति करनि था, जेतिरो व्रत जप तीर्थ करनि था, ओतिरो दुनिया में दुख छो थो वधे? छोकी मथां वारे खे कोई यादि ई नथो करे। मथां वारे खे त माण्हू पंहिंजे अंदर थो सोचे, तव्हांजे अंदर त तव्हांजी आत्मा आहे जो रोज काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वशीकरण करे। ग्रंथ शास्त्रनि में त शब्द लिखंदा आहिनि, उन्हनि जो त अर्थ सम्झी तव्हांखे पंहिंजे जीवन में धारण करणो आहे। कण कण में भॻवान आहे, कण कण में भॻवान हुजे त माण्हू त जीअं भॻवान जा ग्रंथ शास्त्रनि जी केॾी इज़त कंदो आहे, मूर्तियुनि जी एॾी इज़त कंदो आहे। अॼु तव्हां पंहिंजी कण कण में आहे त तव्हां पंहिंजे घर में हर चीज जी हुन रीति संभाले रखंदा आहियो, हुन रीति आरती कंदा आहियो, हुननि सभिनि खे भोग लॻाईंदा आहियो। थोरो असांखे सम्झणो आहे, कण कण में मतिलबु कचिरे में बि भॻवान, जो असांजे शरीर मां कचिरो निकिरंदो आहे हुनमें बि भॻवान आहे। पोइ त माण्हू हुननि खे हुनमें ई भॻवान आहे त माण्हू हुनखे फिटी छो करे? है न? त ॿुधण समय त माण्हुनि खे लॻंदो अरे इहे छा आहे, लेकिन इहे ई ज्ञान तव्हां जरा सम्झो। जेसिताईं तव्हां सम्झंदा न कि मथां वारो मथे ई रहंदो आहे, असांखे हुनखे मथे ई यादि करिणो आहे, मुंहिंजी आत्मा में शक्ति ॾियण वारो मुंहिंजो पिता आहे, तेसिताईं मनुष्य आत्मा जो उद्धार न थी सघंदो आहे। अच्छा मीठे मीठे सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे श्रेष्ठ प्राप्तियुनि जी प्रत्यक्ष फल द्वारा खुशहाल रहण वारा एवर हेल्दी ठहूं। बाबा चवनि था ॾिसो हाणे असां सुठो कर्म कंदासीं न, हाणे असांखे दुआ मिलंदी, त उहे दुआयूं छा कंदियूं आहिनि? असांजे जीवन में असांखे अॻियां वधाइनि। अॼुकल्ह माण्हू हिन ॻाल्हि ते ध्यानु नथो ॾे, चए थो हल ठीकु आहे, हाल फ़िलहाल त प्रॉपर्टी मिले, हाल फ़िलहाल त इहा हितां वञे, पोइ असां आराम सां ॾींदासीं। लेकिन असां कंहिंखे दुखी परेशान करे, कंहिंखां छीना झपटी करे सभु कुझु वठी बि वठंदासीं, लेकिन हुनजी दुआयूं त न मिलियूं, है न? भले पैसा मिली विया, भले कागज मिली विया, भले प्रॉपर्टी मिली हुई, लेकिन साथ में हुन आत्मा असांखे केॾी बदुआ ॾिनी, त हुनजो असर त थींदो ई सही। भले कोई माण्हू कूड़ पाप करे पंहिंजो नाम रोशन करे अॻियां वधे, लेकिन जो ईमानदार आहे भले उहो कुझु चए न असांखे, लेकिन दुनिया वारा त ॾिसनि था न, उन्हनि जी त बदुआ लॻंदी आहे। त हिन करे माण्हुनि जे जीवन में सुख न आहे, ख़ुशी न आहे, पैसो आहे, घर आहिनि, गाॾियूं आहिनि, लेकिन ख़ुशी न आहे। छो जे बदुआनि जो स्टॉक ज्यादा आहे, दुआनि जो स्टॉक कम है न? त हिन करे दुआयूं ॾाढी ज़रूरी आहिनि। पहिरियों माण्हुनि जे घर कोई ईंदो हुयो, भले केर बि अचे, कहिड़ी बि सोच सां अचे, माण्हू त हुनखे सुठी सोच सां पाणी पीआरंदो हुयो, चल ठीकु आहे थोरो बहुत खाराईंदो बि हुयो, है न? लेकिन अॼु कोई सुठी सोच सां बि अचे, सुठी भावना सां बि अचे, सिर्फ़ु तव्हां सां मिलण अचे, त बि माण्हू कहिड़ी भावना सां असां हुननि जो आदर सम्मान कंदा, त दुआयूं किथां मिलंदियूं? अॼु ॿारनि खे माण्हू पाले थो, ख़ुशी ख़ुशी सां पाले थो। अॼु पति खे माण्हू रोटी ठाहे ॾे, ख़ुशी ख़ुशी सां ठाहे थो। अॼु पुरुष कमाए थो, ख़ुशी ख़ुशी सां कमाए थो। हर हिकु माण्हू बोझ बंधन थकल आहे, छो जी ख़ुशी न आहे, छो जी परमात्मा जी यथार्थ यादि न आहे, त दुआयूं बि नथियूं आहिनि। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि ख़ुशी ख़ुशी सां पालंदव, भले उहो तव्हांखे चवनि न, लेकिन असांजी भावना जे कारण असांखे दुआयूं मिलंदी रहंदियूं, है न?
ॿारनि सां कुझु एक्सपेक्ट न करो। तव्हां घर में तव्हांखे रोटी ठाहिण जी ड्यूटी आहे, घर खे संभालण जी ड्यूटी आहे, जो बि आहे त तव्हांखे उहो कमु ख़ुशी सां करिणो ई आहे। अॼु माण्हू स्कूल में पढ़ाईंदो, जॉब कंदो त हुन ख़ुशी सां करिणो ई पवंदो। भले ॿाहिरां हींअर करे त कोई बि इंसान ख़ुशी सां नथो करे, इन करे दुआ ई नथा मिलनि, इन करे बदुआनि जो स्टॉक ज्यादा आहे, इन करे माण्हू दुखी परेशान बीमार ईअं आहे। स्लोगन आहे, सर्व जी दुआनि जे खज़ाने सां संपन्न ठहो त जीवन में सहज अॻियां वधंदव। स्लोगन बि अॼु अहिड़ो ई आयो आहे कि माण्हुनि खां दुआयूं वठो, सुठी सोच पोइ कर्मनि सां माण्हुनि सां दुआयूं वठो। अच्छा, ओम शांति। भाभी खे यादि करो।